सिंध हाई कोर्ट लापता शेरी के वारसन के मुआवज़ो अदा करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ॿिनि सगन भाइरनि समेत खंबे गुम थियल 6 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्तनि जी ॿुधणी दौरान गुम थियल ॿिनि भाइरनि महमूदुल हसन ऐं सऊदुल हसन जा वारिस ऐं वकील पेश न थिया। अदालत पुलिस जे रिपोर्टनि ते बेतमादी जो इज़हार कयो। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो रिमार्क्स ॾींदे चयो त गुम थियल ॿारनि जा वारिस पुलिस जे रिवायती रिपोर्टनि ते मायूस थी विया आहिनि। उन करे गुम थियल माण्हुनि जा वारिस केस जी ॿुधणी लाइ अदालत पेश न थिया आहिनि। अदालत 7 सालनि खां गुम थियल शेरी माजिद जे वारसनि खे मुआवज़ो अदा करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो चयो त घरू खाते जे ज़ाब्तनि मूजिबि शेरी जे ख़ानदान खे मुआवज़ो ॾियण जो अमल तेज़ कयो वञे। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर चयो त वफ़ाक़ी हुकूमत चवणु आहे त माजिद कंहिं हिरासती मर्कज़ या इदारे जे तहवील में नाहे। गुम थियल माजिद खे ॻोल्हण लाइ 18 JIT ऐं 9 टास्क फोर्स जा इजलास थिया आहिनि। सफ़री हिस्ट्री मूजिबि गुम थियल शहरी माजिद मुल्क खां ॿाहिरि न वियो आहे। अदालत पुलिस खे JIT ऐं टास्क फोर्स जी सिफ़ारिश ते कार्रवाई जारी रखण जो हुकुम ॾिनो। वफ़ाक़ी सूबाई घरू सेक्रेटरी दिफ़ा वारे सेक्रेटरी IG सिंध ऐं ॿियनि वास्तेदार धुरियुनि खां 4 हफ़्तनि में अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे।